अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। वद्दुहा वल्लैलि इज़ा सजा मा वद्दअका रब्बुका वमा कला वलल आखिरतु खैरुल लक मिनल ऊला वलसौफ युतीका रब्बुका फतरदा। सदक़ल्लाहु मौलानल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल करीम व नहनु अला ज़ालिका मिनश शाहिदीन व शाकिरीन वल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन। अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूलल्लाह व अला आलिका व अस्हाबिका या हबीबल्लाह। तमाम हम्दो सना तारीफ़ अल्लाह जी ज़ात पाक लाया है जेको तारीफ़ जे सना जे लाइक़ु आहे, जंहिंजो शान बेमिसल बेमिसाल आहे। शान में को शरीक नाहे, अकेली ज़ात आहे। अल्लाह जो न सलाहकार आहे, न मशीर आहे, न वज़ीर आहे। उन्हीं जो मुल्क आहे, उन्हीं जो जहान आहे, उन्हीं जी मखलूक आहे। मौला करीम पंहिंजी मखलूक में जीअं घुरे त करे सघे थो, को बि इरादे खे मोटाइण वारो नाहे। जीअं अल्लाह सारी काइनात खे कुन जे अमर सां पैदा फरमायो। बेशुमार सलातो सलाम मुंहिंजे आका मेहरबान नबी, गमखार नबी, उम्मत जे वाली नबी, गैबदान नबी जी ज़ात पाक जे मथां, जंहिं मुंहिंजा आका जी आमन जो एहसान अल्लाह ताला ख़ास मोमिनन जे मथां फरमायो। करीमन जी आमन तशरीफ़ नबूवत सारे जहान जे लाइ आहे। ये जेको एहसान मौला करीम फरमायो, ककर कर्मों जो वसी रहियो उन्हनि जे मथां जिन सची निस्बत सां अल्लाह करीम जे शान खे सुञाणे पंहिंजे मुंह मां इहो कलमो कढियो, ला इलाहा इल्लल्लाह। चओ ला इलाहा इल्लल्लाह, बुलंद आवाज़ सां ला इलाहा इल्लल्लाह मुहम्मदुर रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। उबारे जो शहरा मुझे महबूबन जी शान जी महफिल आहे, मोमिनन जी कचहरी आहे, रब जी रहमत बरसी रही आहे। असांखे पंहिंजे पुनल में पक्का जे अल्लाह असांजे मालिक, असांजे ख़ालिक, असांजे माबूद, असांजे मक़सूद, पंहिंजे हबीबन जे मुहाबे अॼु असां गुनहगारनि खे घुराए हिकु हक़ वारी महफ़िल नसीब फरमाई आहे। जेका महफ़िल ईमानी, नूरानी, रूहानी, क़ुरानी महफ़िल आहे। हिकु अमीर जो सॾु आहे, सुभाणे मुंहिंजी ख़ैरात आहे, को बि ख़ाली न वेंदो। हीउ सॾु अमीर जो आहे, अॼु सॾु अल्लाह जो आहे। वरी दिल खुश थी थिए पई। अॼु उबारे जे शहर में हज़ारनि जे तादाद में
मुझे महबूबन जा परवाना, महबूबन जा आशिक, अल्लाह अल्लाह करण वाला, सलातो सलाम वाला एक हक वारे महफिल में शरीफ थिया आहिनि। दुआ है शाल मौला करीम सदके पंहिंजी पाक ज़ात जे मदीने वारे साईं जे मुहाबे असां जो ही हाज़िरियूं क़बूल फरमाए। इहा भी दुआ है त मुंहिंजा मौला तू हर शइ ते क़ादिर आ। वेझे वारे खे परे करे त करे सघे थो, परे वारे खे वेझो करे त करे सघे थो। मुंहिंजा अल्लाह अॼु असां मदीने तैयबा खां हज़ारनि जे महलनि ते परे आहियूं, पर मुंहिंजा मौला तूं ॾिसी रहियो आहे असांजी दिलि साईं सां सही आहे। अॼु असांजा आवाज़, असांजा सॾ, असांजा बाॾाइण, असांजूं दुआऊं, असांजा ज़िक्र, असांजा सलातो सलाम गुंबद ख़िज़रा में पहुचाए। तो असांजा आवाज़ करीम मुंहिंजी ज़ात वटि पहुचंदा, उहो महिरबान नबी आहे। असांजी हर तकलीफ़, हर दुख मुस्तफ़ा ते गिरान आहे। अज़ीज़ुन अलैहि मा अनितुम, अव्हांजी हर तकलीफ़ मुंहिंजे सोने ते बार आहे। बार तॾहिं थींदो आहे जॾहिं मुस्तफ़ा बाख़बर आहे। असांजो ईमान आहे, क़ुरान शाहिद आहे त पंहिंजे ग़ुलामनि जे हर दुख दुख खां सुख खां मुस्तफ़ा वाक़िफ़ आहे। आवाज़ पहुचंदा, मुंहिंजो आका हथ कुर्ब वारे मथे खणंदो। जीअं दुआ जे लाइ अल्लाह ताला सोने खे ताकीद फरमायो, सल्ले अलैहिम। शान तो मत जो ॾिसो, गुनाह कयूं असां, नबी खे सिफारिश ख़ुदा थो करे पियो। सल्ले अलैहिम, मुंहिंजा नबी दर ते सायल वेठा थी, तूं हथड़ा मथे खण, कुर्ब जा चप चोड़, तूं दुआ घुर। इन सलातक सकन लहुम, तुंहिंजी हर दुआ क़बूल आहे। हथड़ा मथे खणे थो, इन्हनि जूं तमनाऊं मां क़बूल कयां थो, पूरियूं कयां थो पियो। तुंहिंजी दुआ करार जो सबबु आहे। ही जेको महफ़िल में करार आहे, मुंहिंजे आका जी पाक दुआ आहे। पक ॼाणो जीअं अल्लाह असांखे घुरायो आहे, दुआ करीम घुरी रहियो आहे, अॼु झोलियूं भरे पोइ मोटंदो। आमीन चो बुलंद आवाज़, आमीन चो। इहा बि दुआ आहे त मुंहिंजा मौला नफ़्स सोढ़ो कयो आहे, शैतान शामिल आहे। मुंहिंजा अल्लाह नेकी में कमी पइजी वई आहे, गुनाहनि में कसरत आहे। असांखे ॿिन्ही तूफ़ान खां बचाए, ज़िंदगी असांजी रज़ा पंहिंजे में शामिल कर। मुंहिंजा मौला असांजा आख़िरी दम हुजनि, इन ज़बान मां ॿियो आवाज़ न निकिरे, कलमे वारी तार हुजे, सलातो सलाम हुजे। मुंहिंजा मौला हीअ बि दुआ आहे जॾहिं कंधी क़बर में पूरे मोटण, तुंहिंजे हबीबनि जो पाक चेहरो साम्हूं अचे, असां ज़ियारत करे दाह कयूं त मलाको हटी वञूं, हो रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। मुंहिंजा मौला असांजी हीअ बि दुआ आहे, असां दुनिया दौलत जा तालिब न आहियूं, असां इश्क़ नबी जा तालिब आहियूं। जेका असांजी हाणे ही तमन्ना आहे, अॻिते बि इहा तमन्ना आहे, क़यामत जे ॾिहाड़े असांजे मथां ककर कर्म जो असां, असांजो हथ हुजे, तुंहिंजे पीरीअ जी दामन हुजे। सभई आमीन चो बुलंद आवाज़ सां। हाणे हिकु दफ़ो वॾे ज़ौक़ सां, शौक़ सां, प्यार सां, निस्बत सां, सचे अक़ीदे सां, सही मोहब्बत सां निदा वारो दरूद यक आवाज़ मुंहिंजे साईं जी ज़ात ॾे मोकिलियो, बुलंद आवाज़ सां। ही दरूद निदा वारो सहाबा कराम जो मामूल आहे, तबो ताबईन जो मामूल आहे। जेके हज़रात मुतक़द्दमीन फिगूरातन मुस्तफ़ा के पुकारियो आहे। हज़रत साईं हाफ़िज़ साईं रहमतुल्लाह जो मुरीद अमरोटी रहमतुल्लाह अलैह पंहिंजे किताब में लिखे थो, दाह थो करे त ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं अची रसो या रसूल अल्लाह। अॼु दुख थो पचे, दिल में दर्द बीठो आहे,
सर हुए सागिया पखी मंझ ॿिया उते अची कांच जॾहिं किंजरी किनो करे छॾियो। ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं बुज़ुर्ग खे पक ही कंहिंजो मुरीद हो, कंहिंजो मुरीद हो। ॿुधी ज़ारियूं निमाणीअ जूं बुज़ुर्ग खे पक ही त मुंहिंजूं ज़ारियूं नबी साईं ॿुधे थो पियो। अरे मुल्ला तूं चवे तो नबी नथो ॿुधे। अमरोटी उहा हस्ती जे 8000 काफ़िर मुस्लमान कया हू इरादो रखे तो नबी ॿुधे थो। अची रसूया रसूलुल्लाह तूं तो नबी न ईंदो आहे। हिन कामिल जे अखिर मुस्तफा तशरीफ़ फरमा थींदो आहे। असांजो ईमान आहे जाथे मुस्तफा चाहींदो आहे उते तशरीफ़ फरमा थींदो ई थींदो आहे। हथ खण मथे मारे चओ अमरोटी हक़ ते आहे। ओ मुल्ला विकामिल मुल्ला ओ गैर जा पोइ लगा ओ यहूदन जा मुरीद ओ पराई हेड खाइण वारा चओ अमरोटी हक़ ते आहे। जे हक़ ते त मुस्तफा तशरीफ़ फरमा थींदो आहे। हथ मथे कर मारे सा दुख तो पहुचे सर हुए सागिया पखी मंझ ॿिया उते अची कां थिया जॾहिं किंजरी किनो कयो। दरगाहूं साॻियूं आहिनि, नमूना साॻा आहिनि, घिटियूं साॻियूं आहिनि, रस्ता साॻा आहिनि, पर उहे मोर कब्रनि में पहुचा अते कां वेठा आहिनि जेके गुस्ताख मुस्तफा जा बणिजी चुका आहिनि। दुआ को त इहे दरगाहूं इश्क़ नबी सां आबाद रहनि। आमीन चवंदा हुआसीं। मां डिॼंदो न आहियां। नालो मुंहिंजो ग़ुलाम हुसैन आहे। मैं हुसैन जो गुलाम हाँ। उन्हीं हुसैन जो गुलाम हाँ जे करबो बला में हक जो कदम रखी पंहिंजा भाटिया भाणेजा अजीज करीब मुहाजिर अंसार कुर्बान करे पंहिंजी जान खे भी कुर्बान करे हक जो नारो बुलंद करे इस्लाम के क़यामत जिंदा रखे जो असां हुसैन जा गुलाम आहियूं। हथ मथे खणो मारे सा बुलंद आवाज़ सां अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह। बुलंद आवाज़ सां वाला आलिका व सहाबिका या हबीब अल्लाह। वॾो करम आहे तव्हांजे मथां। अॼु अव्हांजो चेहरो दलील आहे, इश्क जो दलील आहे, मोहब्बत जो दलील है। मालूम तो थे पियो तो तहां सभई नबी जा परवाना आयो। छो जो को अव्हां जे सीने इश्क जो वलवलो आ, इश्क जी तरफ है। अव्हां जो चेहरो इश्क नबी में चिमकी रहियो आहे। अजान दियोस मोहब्बत वारो छोकरो आ। ही जज्बो छा है? बगदाद शरीफ वञ महबूब सुभानी कुतुब रब्बानी अब्दुल कदर जीलानी रहमतुल्लाह अलैहि जी दरगाह इशा जी नमाज खां बाद जिक्र जो हल्को थींदो है। हज़ार आशिक जिक्र खुदा जो कंदा आहिनि। वो मुतवल्ली साईं जो औलाद मां जे वेहंदो आहे जंहिं जड़ी जिक्र हंदो आहे त हज़ार माण्हू दाहूं करे किरी पवंदा आहिनि, दम केतिरनि जो निकिरी वेंदो आहे। मां अखियुनि सां ॾिठो मिठा साईं त लाश खणी ॿाहिरि कढियऊं। मुल्ला तोखे कहिड़ी ख़बर आहे? तोखे पीर कामिल न मिलियो आहे। तुंहिंजे सीने ते हथ खजर जो लॻल आहे, असांजे सीने ते हथ मर्द मुजाहिद जो लॻल आहे। अल्लाह 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 अल्लाह। अजो केॾो मनज़र आहे। पंहिंजा त ख़ुशि आहिनि पर परावा बि तस्लीम कनि था त ॿिया जेको सुनी सुनी आहे परावा बि तस्लीम कनि था पिया। अल्लाह जो करम तव्हांजे मथां आहे। अव्हांखे फ़क़ीर थोरो ध्यानु छिकाए छो हीउ जेको कुर्ब तव्हांजे मथां थियो आहे, को कादरी तरीक़े जो आहे, को नक्शबंदी आहे, को चिश्ती आहे, को सहवर्दी आहे। जो सबक तोखे पंहिंजे पीर तरीक़त खां मिलियो आहे ख़ुदा जे वास्ते उन सिक वारे सबक खे न विसार, पंहिंजे कदम खे अॻिते वधाए। हथ खण मालिक सां, हथ खण मालिक सां। अरे जंहिंजो असुल न आहे उहो छा थो करे?
मुल्ला जो असल आहे कोन को तुंहिंजो असल पुख्तो आ तुंहिंजी पार पुख्ती आ तुंहिंजो हथ नबी जे दामन में आ मुल्ला जो पंधु राम ॾे आ तुंहिंजो पंधु मदीने ॾे आहे मुल्ला जे पेट में फारन जी ऐड आ तुझे पेट में मदीने जे ऐड आ मुल्ला जे पेट में गैर जो टुकड़ा तुझे पेट में टुकड़ो मदीने जो आ त कदम के अॻिते वधा हथ खण मालिस सुनियो तहां के थोड़ा न हो छोथा ता बिन जे कढे लगो छोथा बिन सा कुल्लो कुल्लो में हणाए तबलीगा कथा छड़े जी पचर बेटाई तो के सेखारे थो दूर तनी जे लड जिनजी मोहर न है मोहम्मद दे पखा तने पापिन खाऊं तू परे परा हूं अड वो छांग छड़ तनी जी जेके धनारो धार तरन जिने के धनारा न रबरा न मुर्शिदा इनको भज परे ये सच्चो मोमिन उन सा वास्तो रखो जन रखो मदीनो ही मदीनो आहे जा कलमा चौंदुस गुनहगार हां बदकार हां मुझो पलो साफ आ मुझो पलो साफ आ खुदा मूंखे सियासत खां बचायो आहे सियासत आहे मदीनो उथल मदीनो आ रहन मदीनो आ सुन्नी जो आराम मदीनो आ सुन्नी जो सीनो मदीनो आ सुन्नी जी तमन्ना मदीनो आ सुन्नी जी घुर मदीनो आ सुन्नी जी मोहब्बत मदीनो आ मरकज मदीनो आ असारे सुन्नत जमात जा पक्का सुन्नियो असा गैर में सुन्नियो असा निहारी में कोन था वो चिल्लो सुन्निया करे हेडे करे होडे जेको सच्चा सुन्नी हुंदो रुख मदीने पाक हुंदो हथ में देख हमारे मियां साहब मुलाकात जो शर्फ हासिल करायो तुरबा जा कदम भरे कचहरी में आया गुफ्तगू थी रही हो अञा देर कई थो अचण में चो अची वेंदा हिन साल खुदा साथ हासिलो मेरे जी कन अगे पो थी पियासे मियां शमन सां मुलाकात थी रोज़े पाक में पुछो तो छा मंज़र मदीने जो आहे छा करम मदीने में मक्कतुल मुकर्रम में बैतुल्लाह मदीने शरीफ में रसूलुल्लाह है मक्कतुल मुकर्रम में आबे ज़मज़म मदीने पाक में आबे कौसर है बैतुल्लाह सिर जो काबो और अंधा मुल्ला मुझो नबी दिल जो काबो है तो कही खबर तो मदीने में शाह कुर्बा है बैतुल्लाह नबी पाक तवाफ कया पत्थर के नबी चुमी दुनिया नबी पाक सायो कया मकाम इब्राहिम जे सामने पैगंबर जा कदम उते झुकी नमाज पढ़ी पड़े थी ये सब नबी जी सुन्नत है पर नेकी कर मालिक जी मर्जी कबूल करे या न करे पर मदीने पाक में अकीदो रखी वेंदे तो मुस्तफा जी जात मौजूद है अल्लाह अल्लाह पाक फरमान था तहां जो जिम्मा मां नबी जे मथा है मैं गारंटी दिया तो सनत तो आके दिया मनज़ार कबरी वजबत लहू शफाती मुझ शफात खां बाद जको पांजो शहर छड़े घर छड़े या त कब्र जला इंदो अचर कम उन्हीं जो भाकर में कम नबी जो कम है वो कहता है तो मैं भी मदीना जाता हूँ अरे बदमाश मैं आपको देखा जको नबी जो गुस्ताख मदीने में करार न है जे पिंजरे में पखी बंद हुंदो टपंदो करार न हुंदो मुनाफिक मदीने में तंगी तंगा है ए मोमिन मुस्तफा जो आशिक अल्लाह अल्लाह कहने वालो सलात व सलाम पढ़ने वालो एडो करार मदीने में ये मच्छी के पानी में करार है वो अकेली जमात है ये जमात और तो गलत है हमारे साथ घना ये हालात महल के बिले क्यों कांटो रब फेरियो थी कांटो रब फेरियो सुन्नत जमात सासी चक्कर में जी वहां के वोट ना वो भी तुझे चारों न चलियो अज रब जे फजलो करने सा असा जे पाकिस्तान जा हाकिम अहले सुन्नत जमात है तो के नाज हो पांजी चालाकी ते नाज हो दुनिया ते नाज हो पंजन माण्हू ते नाज हो मदीने पाक में गुलाम ने दाहू कयूं मुझा मौला पाकिस्तान जी पार थी तुझे इरादे के खुदा मोटाए इरा असांजो खुदा अॻिते वधायो अॼु असांजो कर मथे आहे तुंहिंजो कर हेठि आहे चओ अस्सलातु वस्सलामु अलैका या रसूल अल्लाह बुलंद आवाज़ सां इत्फाक पैदा कयो
इत्फाक पैदा कयो पान ने गजी पयो सुन्नी को मामूली ना है दुनिया में नारो सुन्नत जमात जो सवाद आदम सुन्नत जमात है तू गली जाती जमात के हिस्सा वधिक हुंदी तू छोथो बे सा वास्तो रखे उन धोतन जा पयो तू न लगू भली तू थोड़ा पे है ओह वक्त याद कर जो मुट्ठी जे तरह मुसलमान लखन काफिर में तो गालिब है इश्क नबी हो इश्क नबी जो धार गैर धार तू खुदा कयो कुछ इस्तकामत जे करे ओह वक्त इंदो झंडो तो दिल्ली में लगी रहंदो आमीन जो बंदा आवाज केड़ी तरफा साईं जी मोहब्बत में केड़ी तरफा ज़नाने मिस्र जे शहर में इजाज़त कई यूसुफ सलाम जी हथ पंहिंजा काटियूं उते तरपन पयूं अॼु तो उबारे जे शहर में इश्क नबी में तरपे थो पियो आहे वकाल तखरुज अलैहिन फलम्मा रैनहु अकबरनहु वकतान ऐदियहुन वकुलन हाशा लिल्लाहि मा हाज़ा बशरा इन हाज़ा इल्ला मलकुन करीम अम्मा आवाज नो ओ मजा प्यारा पर्दे के हटा हुस्नो जमाल मथो ज़ाहिर कर खुदा जो नबी हो नूर नबूवत मुँह में चिमकी रही वडो तवाज़ो इनकसारी हो हुक्म इहो हो ज़ियारत खां बाद में कप सां सूफ़न के काटजो एक हथ में कपा बे में सूफ़ा जॾहिं पैगंबर जो चेहरो ज़ाहिर थियो आहे तकींदे ज़ियारत कंदे कंदे अकुल कम न कयो कप सां हथ काटिन थी ईदा वज ख़बर काने का हो मस्त हूं यूसुफ ते तू मस्त मदीने वाले साईं ते दा क्यों हकीकी इश्क मिले दा क्यों हकीकी इश्क मिले इश्क जी और मंजिल है जंहिं जात इश्क पहुचाए उते को पहुची न थो सघे पियो सैयदना बिलाल जॾहिं हक़ जी राह में कदम रखी ॾिनो सूर ॾिठे सख़्तियूं सठे तुनका सठे मेणा सठे चौधारी बाह जा मच ॿारियूं ॾहण मन जो पथर सीने ते पियो पर जेको सबक़ मुंहिंजे नबी पाक सेखारियो उहो ज़बान में जारी आहे तुंहिंजे मथां हक़ आहे ओ कादरी ओ नक्शबंदी ओ चिश्ती ओ सहरवर्दी जेको तोखे पंहिंजे पीर सॼो सेखारियो आहे उन खे शुरू करे ॾे मलामतूं सहंदो रहंदे जॾहिं तुंहिंजा ख़ुदा वधाईंदो रहंदो कहना 12 बजे हो मजो मसलो बे पासे जो कहिड़ो किसो हो बिलाल जो अज बिलाल इश्क जे बठे में पची लाल छो अज तू भी पक्को पची हो वक्त जो आलमगीर परेशानी फितने फसाद जो वक्त मात इं तवा थो तुझो पसा जहाद में शामिल है अज तुझो शैतान रोड को पहिरियों रोए थो पियो मथे में मिट्टी पई हू निभागो नाराज रहमान तो को राज़ी आहे रहमान तो को राज़ी आहे इश्क जे बठे में जो पची लाल छो तो मुझे साईं हुकुम फरमा बिलाल तू मुअज्जन शक्ल ते ना है लिबास ते ना है जात ते ना है मोहब्बत ते निस्बत ते है सही इस्तकामत ते है अल्लाह फरमाए थो इन्नल्लज़ीना आमनू व अमिलुस सालिहात उलाइक हम खैरुल बरिया जिन जो ईमान कामिल अमल सालिहा सजी मखलूक में जोर भला है अज तो जो ईमान कामिल ईमान तो के विहारियो इश्क नबी सीने में इश्क जी तरफा अज तो जो शान हर शे का मथे ही मथे आहे जने मुझो आका फातिहा ने शान में मक्कतल मुकर्रम में कर्म जो कदम फरमायो साईं जो कर्म जो कदम आहे दुआ को त असां झुगला बि साईं पंहिंजे पाप कदम सां आबाद करे आमीन चो बिठा अदा त कहिड़ी कमी आहे का खुदा जो कसम कमी कान्हे का हर नबी
हर नबी रज़ा रब जी तलबी रब रज़ा मुझे साईं जी तलबी बोले सौफ योतीक रब का फतरदा मुझा नबी तू राजी रहो तो के राजी करणो तुझी रज़ा है तो मुझी अता है पतो पियो जका शफाअत थींदी नबी जे मर्ज़ी मुताबिक थींदी जाते साईं घुरंदो आ कुर्बा जा कदम फरमाईंदो आहे। अरे मुल्ला तू कमर में आहे पंद्रो करे शीशो पानी जो खणी पर मां तो के दावत हो जा चिट्ठी लिख मत नालो लिख जात लिख घर लिख कमकार लिख पो तो के वजीफो समझाइंदा से कुरान मथे ते खणी पंज अकीदे के छडे इन जमात में शामिल थी ओ वजीफो वठ दी है करा जे कुर्बदार कुर्ब न कर मां तुझे पयो लगा तो दे किए दो अरे कुत्तो जो काथे भौंके तो तो मानू पासो कर लगंदो तू पे कुरके थो तुझे अदर में बुग़्ज़ नबिया अदावत नबिया जे सीने में इश्क नबिया यार उते करम फरमाइंदो आहे किसो डगो थी मां जो खादिम हां अज इश्क जो गालियों करनी पवंदियूं मोहब्बत जी गालियों करनी पवंदियूं सिक जी गालियों करनी पवंदियूं प्यार जी गालियों बंद करनी पवंदियूं तॾहिं त बेटाई दहूं कंदो हो न त नमाज़ रोज़ा पिन चङो कमु उहो ॿियो फहम जंहिंसां पसी तूं पिड़ीअ खे बसि मुलारो को नमाज़ में अटकी पियो अॻिते बर वठेसि थो और नमाज़ पढ़ यार असां इश्क में रख न हथ कर मारे सां नमाज नमाज तॾहिं आहे रोज़ो रोज़ो तॾहिं आहे परहेज़ परहेज़ तॾहिं आहे खैर खैरात तॾहिं आहे हज तॾहिं आहे ज़कात तॾहिं आहे उम्र तॾहिं आहे जॾहिं अक़ीदो सचो आहे जे अक़ीदो गंदो आहे धूड़ तुंहिंजे मुंहं में जाए मुझो पलो अच्छो आहे हक चौंद से मुदई लाख बुरा चाहे तो क्या होता है वही होता है जो मंजूर खुदा होता है मुल्ला भी घुरंदो तो खुदा भी घुरंदो थींदो हुआ जो को केर घुरे चो अल्लाह चो अल्लाह बुलंद आवाज़ सां चो अल्लाह अढ़ा चो अल्लाह करो किसो बखी हाँ बिलाल रदियल्लाहु ताला अन्हु नबी जो असहाबी पोड़ा फोटो न छिक बेली बाहर तो पे क़यामत में जवाबदारी तहाजे मथा है मुंजा ता फोटो छिकियो था विकाम जन था मां इन गाल खां बेजार हां यो बार तहाजे मथा है मां मनो क्या तो बाकी वीडियो भरजे थो आलम फतवा दिनी आहे त दीन जो गालियों महफिल ना त्या कुरान खानिया पंज मानो बुधी नेक थींदा पो भी किन किताबन नाजाद लिखियो पर मुझो फोटो न छिके चोर छिकी ने मुझो वासो कोने को मां बेजार हां क्या होत में सजो बार तुझी गिचे में जाए मां खादमो है जो तवज्जो सैयदना बिलाल केरो सहाबी चो सहाबी और दूसरे कौन लहाबी हाँ एक सहाबी दूसरा लहाबी ओ लहब के पीछे लगने वाले लहाबी हैं नबी के पीछे लगने वाले सहाबी हैं तुमको कौन प्यारा है हाथ उठाओ हाने हे साईं मोजन थियो करीम जा कदम जो मक्कतुल मुकर्रम में पहुता त काफर ड्रिजी आ अल्लाह जो करम हो नबी जे मथा त 2 महीनन जे पन ते काफर ते रोब हुंदो 2 महीना साईं उनी माज खां परे उते काफर डकी वेंदा हे छाई नबी जी नजर आई अजब नजर आहे मदीना परे ना है तो के खुदा जो कसम थी न निकुर बाहर मारे नाच इते खुदा का माफी वठी इन अकीदे के तू कहानी इते गिरे बारे में झांकी पा जे गुम्बद घरा सामो नाची तो तोचे पयो लगा मुल्ला तो के छा शान जी खर्द त मदीने में छा करम आहे रब जी रहमत तक़सीम थींदी आहे रहमत मदीने में ईंदी आहे मुंहिंजो साईं उहा ज़ात आहे मां आताकुम रसूल मुला चवे थो त नबी अता न कंदो आहे ही कुफर अता करण वारो ख़ुदा आहे
खुदा फरमाता मा ताकुम रसूल, जो रसूल अता करे फखुजो, नबी को वठो। तो मेरा नबी देता है, हाथ उठाओ, हाथ उठाओ। देता है, तुम लेते हो। नबी देता है, सुन्नी क्या करते हैं? सुन्नी का हाथ सही है और उसका हाथ उल्टा है, उसका हाथ उल्टा है। उसकी दुआ जो है ना सीने से नहीं निकलती, हमारी दुआ सीने ज़बान से निकल कर अर्श मौला तक पहुंच जाती है। कर्म जो कदम फरमायो, खालिद बिन वलीद उथियो, इंतकाम जो ॾिहाड़ो आ, खून वहण जो। खालिद अज रहमत जो ॾिहाड़ो आहे। वमा अरसलनाक इल्ला रहमतल लिल आलमीन, मुझो साईं रहमत आलमीन जे लाइ, आलम दुनिया लाइ, आलम बरज़ख, आलम आखिर, आलमीन, आलम जो जमाओ आहे। ईअं न दामन आलमीन जी वसीला समझ में न ईंदी। सूरह फातिहा साम्हूं रखो, अल्हम्दुलिल्लाह रब्बिल आलमीन, सब तारीफ़ूं अल्लाह जो जेको आलमीन जो रब आहे, खुदा रब आलमीन जो आहे। मुंहिंजो सिर्फ़ु आलमीन जी रहमत आहे, जिते खुदा जी रहमत आहे उते जिते खुदा जी रबूबत आहे उते मुंहिंजे आका जी रहमत आहे। ओ मुल्ला रहमत ते रहमत छा खे थो चए? रहमत छा आहे? अॻिते मुल्ला न हलंदी, कुटे से न हलंदी, फासंदो न, छा कंदो? रहमत छा खे थो चए? मेहरबानी। साईं छा खे थो चए? आलमो ॿुधायो, मेहरबानी। अदा तुंहिंजी मेहरबानी। छो चई त कुझु तोखे न ॾिनो, ॾुख टारियईं, हमदर्दी कयईं, तूं मेहरबानी चए अदा तुंहिंजी मेहरबानी। त मुस्तफ़ा रहमत आहे, नबी साईं ज़रे ज़रे लाइ मेहरबान आहे। मेहरबानी उहो कंदो आहे जेको मौजूद हूंदो आहे, जेको मौक़े ते मौजूद हूंदो आहे। मेहरबानी उहो कंदो आहे जेको ज़िंदह हूंदो आहे। मेहरबानी उहो कंदो आहे जेको ज़बान जी ॿोली खां वाक़िफ़ हूंदो आहे। मेहरबानी उहो कंदो आहे जेको सुख दुख जी ख़बर हूंदी आहे। मेहरबानी उहो कंदो आहे जेको मुख़्तियार हूंदो आहे। असांजो कई मुख़्तियार आहे। ईअं फरमात ओ ख़ालिद अॼु आम बख़्श टे शर्त नबी विधा। घणा? टे शर्त कन अढाई। ये कहते हैं अढाई, 1 2 अढाई। शर्म को नहीं को अढाई ये कैसे सबक सिखा रही थी? चलो 1 2 3 1 2 3 4। हाँ, अबू बकर सिद्दीक, उमर फारूक, उस्मान गनी, मौला अली शेर खुदा। याद रखो ये नबी खां बाद नबी नहीं दो, अली खां बाद खलीफो नहीं दो। साइंस नबूवत खत्म है, खिलाफत अली ते खत्म है। हाँ तो खरमाने सा ये नारो तो लगायो था, चौंदा मिला शिरक थी पियो, निकाह दावा जो भजी पियो, निकाह टूट गया, मोले का निकाह टूट गया। कहो अली, हथ उठाओ, अली कहो मैं सुनो। अली केरा अमीर अल मोमिनीन, खलीफतुल मुस्लिमीन, मोहम्मद जो वीर, सहाबा जो मशीर, अबू बकर सिद्दीक, उमर फारूक, उस्मान गनी। खिलाफत जो वक्त अली मशहूर थी वेंदो हो। अली ने फैसलो थे ही कोन को, तो फरमाइनि था मां इल्म जो शहर, अली इल्म जो दर। चोर भित खों टपंदो आहे, साधु दर खों ईंदो आहे। जेके अली सां प्यार आहे वो सच्चो आहे, जेको अली सां प्यार न आहे वो कूड़ो कूड़े जो पुट आहे। हथ खल मारे सां किसो डिघो आहे। नमाज वक़्तु आयो, साईं जी ज़ात पाक बिलाल खे यादि फरमायो। बिलाल साईं जे साम्हूं आयो, या सैयदी हुकुम फरमायो, बिलाल अज़ान ॾे। हाज़िर मुंहिंजा आका, कहिड़े नबी जो फरमान खे पोइ ते न कयूं। तूं त यार पंहिंजे क्यास में कयूं वेठो, ईअं वरी कीअं? शर्म कोन्हे को? ईअं वरी कीअं? एतिरा त कयो साहबी कयो। नबी जो हर कौल फ़इल वही आहे, इरादो नबी जो वही आहे। अकुल कम करे न करे, हुकुम नबी जो सच्चो, हुकुम नबी जो सच्चो, इरादो नबी जो सच्चो, फरमान नबी जो सच्चो, मौज़ो नबी जो सच्चो आहे। न ईमान रखो था न। बिलाल अज़ान ॾे। हाज़िर साईं, साईं काथे बीहां? बिलाल अॼु बैतुल्लाह जे मथों बि।
तू सिके तो मुझा मौला एरा बदी वञा बैतुल्ला लबैक अल्लाह में लबैक चई उते पहुचां पर जे गुलाम के साईं बैतुल्ला जे मथों बीहारे ॻाल्हाईंदा वञो हाणे बिलाल जो बैतुल्ला जे मथां बीठो त हाणे काॾे करे मुंहुं मदीने पाक में हो अज़ान वारे वक़्त रुख बिलाल जो मक्कतुल मुकरम बैतुल्ला ॾे हो चुप करे भी हीरो मुंहिंजा आका फर बिलाल छो देर कई थी साईं मसइलो सम्झ में न आयो छा ॻाल्हि साईं मदीने में हुम त मुंहिंजो मुंहुं बैतुल्ला ॾे हो हाणे काॾे मुंहुं कयां अंधा नबी दिल जो काबू है आपको क्या पता तुम्हारा पीर कामिल नहीं है तुमको सही मुर्शिद नहीं मिला जिसका सच्चा मुर्शिद है अकीदा उसका भी सच्चा ही सच्चा है अल्लाह अकबर कबीरा अल्लाह 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 अंधा मुल्ला है ख्याले जज्बे ते टोक करण वाला तो के मैं चैलेंज थो क्या दो फकीर जज्बो करे तू कन रखे दिल ते दिल कंदी अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो न पान कम करे न देखे सहे थो पियो बस आज़मू तो फकीर जो जेको जज्ब में अचे तो इसरारी हालत है इख्तियारी न इसरारी हालत है वो बेरसा है तो कन रखे से कल्ब ते तो कल्ब में आवाज ईंदो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अल्लाह हो अर्ज़ कई मुझा साईं मसलो समझ में न आयो अज बैतुल्ला जे मथों बीठो काॾे मोकिले असां चवां पाण ॾोहारो चेहरो साम्हूं मुड़क अॼु असां ॾे मोकिले असां चवां तॾहिं त ख़ुदा तो फरमाए तो वद्दुहा वद्दुहा वल्लैल इज़ा सजा तुंहिंजे रोशन चेहरे जो कसम ज़ुल्फ़े अंबरी जो कसम नबी जा पाक वारा अम्मा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा असांजी अम्मा सभिनी मोमिननि जी अॼु घणा माण्हू सिद्दीक़ा जी गिला कनि था हीअ जिस्मानी अम्मा वो तो रूहानी अम्मा है फक न भाग जो न बचो जहन्नम जो ॿारु थी वियो जिन अक़ीदे में मरी वियो तो साईं पंहिंजो न कंदो सिरी वारो वक़्तु आहे सैयदा सिद्दीक़ा रज़ी अल्लाह ताला अन्हा लटे खे टोपो ॾेई रही आहे हथ मां सुई किरी पई आहे इंसान बत्ती जो कोन्हे को ॾियो नथो भरे अमा सुई नथी लभे ओचितो ओचो यतीम जो यार बेवाहन जी वाह निधन के धन जो धनार आमना जो लारो कुर्ब जो कदम फरमाए तो मुस्तफा जो कदम पातो सारो घर चिमकी रहियो अमा सुई खुशा गोल रही आहे तने खुदा सिराज मुनीरा तू रोशन सिजो हे भी सिज रोशन नबी भी रोशन सिजा पर सिज के ताकत कान्हे जो दिल खे कब्र खे रात के चिमकाए आमना जो लाल उहो रोशन जो दिल खे भी चिमकाए तो कब्र के भी चिमकाए तो मां वद्दा का छा टाइम थियो आहे अल्लाह अकबर मखे मखरा फकीर सब्र 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 रसूल को सारे मानते हैं यहाँ कोई मुल्क नहीं मुल्क यहाँ नहीं आएगा मेरे सभी नबी का आशिक है मखरा फकीर माफी न ॾींदे मांखे लंबो सफ़र आहे तबियत नासाज़ आहे पोइ मसला आहिनि घणा ॿिनि ॼणा ते दावत आहे मां हाज़िर आहियां वधीक तुंहिंजी मर्ज़ी अञा नमाज़ पढ़णी आहे हिन भागो जेको भौंके थो टुकुर खाराइणो आहे न भौंके थो न कुतो ॾे ॾे चल ख़ुदा बचाया था पाण खे चवां तव्हां कोन चवां थो पियो हा सही आहियो मानी बि कान खाधी अथई न हाणे भौंके थो न भागो आहे न ॾे टुकुर इन खे बि इहो हुन भाग खे अव्हां जे मथां हक़ आहे इन खे ॿियो टुकुर न ॾियो ज़िक्र वारी ज़र्ब जो टुकुर ॾियो बुख लॻंदी कान का बुख लॻंदी कान का छो थो पराया दर तके छो थो रास्ता बिला करे छो गरीब ने कॾो खपा जाए तो ये दुनिया बेवफा है याद रख मिठा तेरे वाहरो कहो वाह तेरे मच्छ मोटण जी न कई शर्म जी छियूं थो पो पई पो हाणे सर मथो सो मोहम्मद मलाह जी ओ दा ओ बेरहा तेरे कारो वारो चमो लगंदी सानरी त ईंदो अख का मोकलाईंदई पेर पेर खां मोकलाईंदो नाला वेंदो
ज़ात वेंदो हाणे मैयत खलोस मिठा हाल त इहो आहे जे फानी जहान खे प्यारो करे तू ज़ुल्म जा कम करे घर लुटाया हाणे पया मौत मथे जा मथा इनी लाइ तुंहिंजे मथां औकात नफ़्स खे रूहानी टुकुर ॾे ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह ला इलाहा इल्लल्लाह मा वद्दक रब्बुक व मा कला तुंहिंजे रब तोखे न छॾियो हीअ असांजो दोस्त आहे नालो छा अथसि हाँ मोहम्मद साजिद अक़ीदो आहे न सचो नालो आहे न अदा कारी साहब मां तोखे न छॾियो ईअं न त अहिड़ी तरह फरमात रब त मुंहिंजा नबी मां तोखे न छॾियो वही जो अचणु बंदि थी वियो त मुनाफ़िक़ चिड़ियूं थिया हो लिखियो तो मुल्ला किताब में ख़ालिद मामून जो पीउ किताब वटि पियो आहे वही बंदि थियो नबी गुस्से में अची वियो परेशान थो जबल ते चढ़ी पाण खे छॾे ख़ुदकुशी करे थो अरे थुक हे अक़ीदे में जाए जो नबी ते बुहतान हणे नबी जबल को टप ॾेई पाण खे मारे हिन जो मसलो की बेबुनियाद आहे अक़ीदो ई कूड़ो आहे यादि रखो मुल्ला मरंदे मरंदे कलमो ज़बान न थींदी मुंहिंजो नबी साईं जन अवल बि इल्म जा मालिक आहे हाणे बि इल्म जा मालिक आहे मां वधक तुंहिंजे रब तोखे न छॾियो पतो पियो त ख़ुदा जी ताक़त नबी सां हर वक़्तु शामिल ख़ुदा जो कम नबी सां हमेशह शामिल खुदा जो इल्म हमेशह नबी सां शामिल मुझो नबी खुदा ना है खुदा जे कर्म को जुदा भी ना है हथ खणो मारे सां एक मिसाल में तो खे ॾियां मां वधक ते हलां थो पियो हिकु कोयलो आहे शकल जो कारो आहे हैरान त कान्हे का हेॾो बाहि भरे थी पई उन कोयले खे तूं बाहि में फिटी कंदे 5 मिंट गुज़रंदा हू बाहि में फना थींदो साॻो रंग बाहि वारो चढ़ंदो जो कमु बाहि पी करे सो कमु कोयले कंदो जॾहिं मुंहिंजो महबूब ज़ात हक़ में फना थियो मां वधक तुंहिंजे रब तोखे न छॾियो हलो त ख़ुदा जी ताक़त नबी सां शामिल आहे जो कमु अलाह जो आहे सो कमु मुंहिंजो साईं जो आहे आया जो पोयो हिस्सो वल सौफ योतीक रब्बुक फतरदा मुस्लिम शरीफ आहे तवज्जो ॾे गुनाह जा कम कयूं असां त रोए साईं थो पियो सोच त सही गुनाह मां कयो रोए नबी पाण खे चवां न अखियुनि में ॻोढ़ा आहिनि साईं सुरका थो भरे पियो दुआ घुरे थो अल्लाहुम्मा उम्मती या अल्लाह मुंहिंजी उम्मत ख़ुदा अलीम बिज़ात सुदूर आहे पोइ बि वही थो मोकिले वञ जिब्रील तकिड़ो मुंहिंजो सोनो रोए थो पियो पुछे ज़ाहिर कयो त सबब रोने जो कहिड़ो आहे वही ख़िदमत में आयो या रसूल ख़ुदा हुनखे सलाम चवंदो रहे थो पियो ख़ुदा जो फरमान थियो आहे त मुंहिंजे नबी खां पुछ वही या आखी ख़ुदा त ॼाणे थो मूंखे उम्मत जो गम आहे मुंहिंजी उम्मत गुनहगार क़यामत में कीअं कंदी ॾुबरा हूंदा परेशान हूंदा बस आयत नाज़िल थी अन करी तोखे ॾींदासीं एतिरो जो तूं राज़ी रहंदे अल्लाह अल्लाह हे उहा आयत आहे जो मिठा साईं इहा रज़ा हर नबी तलबी आहे रब रज़ा नबी जी तलबी आहे मौलाना रूमी रहमतुल्लाह हिकु बयान थो लिखे मशहूर किसो आहे हिकु वक़्तु मुंहिंजो आकाए नामदार उम्मत जे गम में पंहिंजे शहर खे छॾे थो रात गुज़री वई साईं घर न आयो आहे ॿियो ॾाढो मथो आयो बतूल रोए थी वई बाबा काॾे वई किथां ॻोल्हियां हथड़ो मथे ते रखंदे रातिनि जो पंधो करे मुंहिंजे घर ईंदे कुर्बदार पहिरियूं पहिरियूं ॻाल्हियूं ॿुधाईंदे साहब ने पतो पियो साईं कोन्हे को आया अम्मा जे दर ते कड़ो खड़काइनि था अस्सलाम अलैक या अहल बैत मोहम्मद अम्मा हया वारी चादर पाए अंदरो जे बीठी आहे पुछे थी साहब छो आया हो ॿुधाइनि था अम्मा काला को पीढ़ी कोन्हे को अम्मा फरमाए थी मां पाण कल्ह खां रोई रही आहियां साहब निकिरी पाण ॻोल्हण में वञनि त हिकिड़ो गार आहे बकरियूं गार जे मथां रोअनि थियूं पयूं धनार परे बीठो आहे पुछंदा धनार ॾे ख़बर असांजो आका किथे आहे बाबा आका मां न ॼाणा पर इसार खारे में अलाए कहिड़ो आहे जो कल्ह खां वठी न बकरियूं पाणी पीअण थियूं न गाहु खाइनि थियूं अचनि जो त दस्तार नबी जी लथी पई आहे दस्तार लथी पई आहे सुरकड़ा भरे थो मुंहिंजा मौला मुंहिंजी गुनहगार उम्मत साहबा कराम दाह करे किरी पिया या रसूल असां ज़िंदगी जी नेकी उम्मत कुर्बान कई सिर मथे कनि पाण फरमाता न मां ख़ुदा सां वाइदो कयो आहे जेसिताईं मुंहिंजा मौला करीम सभु उम्मत खे न बख़्शींदो मां सिर मथे न खणंदुसि
साहबा नामे थी मोटी यार अजब बतूलो के गाल बुधान था अमासान शर्मारी चादर मथे दे पाए घर खां पां निकती है बाबे जे मथो अचिया दान करती बाबा पंहिंजो मोहरो मथे खन मत न्याणी मूंखे न चओ बाबा मां ज़िंदगी जी नेकी उम्मत कुर्बान कई न्याणी मां ख़ुदा सां वाइदो कयो आहे ख़ुदा सभु उम्मत न बख़्शींदो मां सर न खणंदुसि अम्मा हाणे छा थी करे इरादो रखे थी त मथे वारी चादर लाइ ख़ुदा खे मेर कयां बस अम्मा हथ चादर में बैठो विधो रहमत का जोश आयो वही आ तो मुझे हबीब न्याणी के फरमा चादर पाजी न रहे जी तू चवंदी थी मां कंदो रहंदुसि कहिड़ो करीम असांखे नसीब थियो आहे दुआ कयो असांजो गांढा पो साईं सां सचो थी ॾिठासीं रब्बना वतक़ब्बल बिना इन्नका अंत समीउल अलीम वतुब अलैना इन्नका अंत तव्वाबुर रहीम या इलाहल आलमीन असांजो हाल जॾो थी मुझा मौला है वक्त कबूल फरमा है गरीब कबूल फरमा असांजे दर्द जो दाहू असांजा आवाज गुंबद खजरा में पहुंचा मदीने वाले साईं जे पहुंचा मुझा मौला मुझे करीम जे दुआ जो वासो थी असांजो दुआऊं कबूल फरमा मुझे पीर जे गोहन जो वासो थी असांजा गोहा कबूल फरमा बदकार हूं बेकार हूं असां झोलियो गुनाह जो भरे आहिम और मुझा मौला अल्लाह मग़फ़िर लना क़ब्ल अल मौत वरहमना इंदल मौत वला तुहासिबना यौमल क़यामत इन्नका अला कुल्लि शैइन क़दीर मुझा मौला कब्र सड़े रही आहे मौत मथे जे मथां बीठो आहे असांजा हथरा सखा थी मुझा मौला मदीने वाले साईं जो वास्तो थी गुंबद खज़रा जो वास्तो थी नबी जे साहबनि जो वास्तो थी मुझे करीम जी आल जो वास्तो थी मुझा मौला करबला जे शहीदनि जो वास्तो थी मुझा मौला असगर जे खून जो वास्तो थी मुझा मौला अकबर जे खून जो वास्तो थी हुसैन जे खून जो वास्तो थी मुझा मौला अम्मा ज़ैनब जे सब्र जो वास्तो थी मुझा मौला अमा बतूल जे चादर जो वासो थी असांजो नेक तमन्नाऊं पूरी कर नेक इरादा पूरा कर गुनाह जी माफ़ी मिले असांजे बचल औलाद जी पारत थी असांखे फ़क़्र खां बचा फ़ाक़े खां बचा तंगदस्ती खां बचा असांखे हमेशह पंहिंजो मोहताज रख मुंहिंजा अल्लाह असांजे प्यारे मुल्क पाकिस्तान जी पारत थी असांजे मुल्क में निज़ाम मुस्तफ़ान इफ़रात तफ़रीत मुसलमान मची रही आहे मुंहिंजा मौला कंहिंजो मुंहुं काॾे आहे कंहिंजो मुंहुं काॾे आहे असां में इत्तिफ़ाक़ ॾे इतिहाद ॾे एहसास ॾे नबी जे निज़ाम तेहलो मुझा मौला असांजो हाल जदो थी अल्लाह मा तक रिकाबना व रिकाब आबाइना व उम्महातिना व इख्वानिना व औलादिना मिन अन्नार या ज़ल जूद वल करम ए जूद व करम जा मालिक असांखे महरूम न रख मुझा मौला मां ज़ईफ़ जी पारत थी मुझा मौला मां कमज़ोर जी पारत थी मां गुनहगार बेकार जी पारत थी मुझा मौला जवानी वई आहे हाणे पीढ़ी अची वई आहे सिजदान मुझा साईं शैतान जे मकर खां बचा बुरी ख्वाहिश खां बचा ईमान काबिलियत खात्मो कर मुझा मौला सकरात वारो वक्त हुजे ज़बान में कलम हुजे अखियूं सां हुजनि पाक चेहरो साम्हूं हुजे या अल्लाह या रहमान या रहीम या करीम या अजीज या गफ्फार या रब्बिल आलमीन सल्लल्लाहु अलैहि खैर खल्क़िही सय्यदना महबूबना मुहम्मद व अला आलिही व अहल बैतिही व सहबी अजमईन। दोस्तों वेही रहो बैठ जाओ और चाचा वेही रहो बदा तूं कबूल कयो हिकु त तकड़ो तकड़ो उथी भी ॿ कलमा सलाम जा नबी ॾे मोकिलियो उन खां बाद हीअ नमाज़ सां गॾिजी पढ़ो हथो खणो माल सां उथी भी सलाम पढ़ो ओ पढ़ो हा वास्ता आलिया ना हो साईं आलिया बाग हां जी या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलावतुल्लाह अलैका सलावतुल्लाह अलैका हबीबी या सय्यदी या रसूलल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का वास्ता आले आबा का वास्ता आले आबा का सदका हज़रत फातिमा का सदका हज़रत फातिमा का और शहीद करबला का और शहीद करबला का गम ना हो रोज़े जज़ा का या नबी
सलाम अलैका या रसूल सलाम अलैका हबीबी या सय्यदी या रसूल अल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम का बेसहारन जा सहारा बेसहारन जा सहारा आमना बीबी जा प्यारा आमना बीबी जा प्यारा भर झाला मदनी भलारा भर झाला मदनी भलारा लाही तू मन जा मुझारा या नबी सलाम अलैका या रसूल सलाम अलैका या हबीब सलाम अलैका सलवातुल्लाह अलैका सलवातुल्लाह अलैका वास्ता अम्मा बतू वास्ता हसीनो हुसैन वास्ता मुर्शिद हुसैन ये सलाम में आज ना हो कबूल अल्लाहुम रब्बना आमीन अल्लाहुम रब्बना आमीन या हबीब अल्लाह से कहना ए राजा महबूब असांजे दर्द जुदा हो ए मुझे सही न कर मुझे फरमा गुनहगार मत कर आमीन खुदा जी बारगाह में मत कर उम्मत के गुनाह जी माफी दुनिया में पतरा है कब्र में पतरा है मुझे मौला मदीना आमीन अल्लाहुम रब्बना आतिना दुनिया हसनतन व फिल आखिरति हसनतन व क़िना अज़ाबन्नार अल्लाहुम्मा इन्नी अला ज़िक्रिका व शुक्रिका व हुस्न इबादतिका सल्लल्लाहु अलैहि वसल्लम सय्यदना महबूबना मुहम्मद व अला आलिहि व अहलिhi व सहबिहि अजमईन बिरहमतिका ला इलाहा